जी नाज़रीन, इस्लामकोट भरिसां ॻोठ काटण मकान में जेका गुज़िरियल ॾींहुं बासर वॾेरे पारां पुलिस जो जमानदार आहे मंठार उनड़ उनजी जेका बनी आहे उहो भेलाए उनजा जेके हारी आहिनि उन्हनि खे यरगमाल बणाए मारकुट कई वई हुई। असां कल्ह बि बनी विज़िट कई ही, अॼु बि एहतिजाज कनि पिया। अचो त उन्हनि खां पुछूं त छा था चवनि। असांखां नुक़सानु थियो आहे, असां बर्बाद हाणे छा करी ग़रीब माण्हू बनी भेलिजी वई। हीअ ॻाल्हि आहे ज़िमेदार हाणे आउं ग़रीब माण्हू आहियां, अॻियूं हुयूं न मेंहूं हुयूं आओ पोठो करे ज़िमेदार मूंखे झले उते पूरे छॾियो कोठी में। हाणे वञा केॾां ऐं चुरी न सघियां, हथ ॿधे खणी विया आहिनि। छॾनि न, हीअ ॻाल्हि आहे मोआड़ आहे, तोखे हीअं कंदासीं हीअं कंदासीं, हीअ ॻाल्हि मोआड़ कंदासीं। चएसि अॻु मां असांखे 4 चकर चई विया, गाड़ी ॾिनी हुई। चएसि बनी ज़ोरी बिलांदा तो हारी निकिरी असीं हारी 3 महीने जे बाद असीं कीअं निकिरूं। आहे त मुजरी सां आहे फ़ैसिलो, असां हारी खे कीअं आहे मुजरी खे आहे ॻाल्हायो। असांखां हाणे ॻोठ जा माण्हू आया, असांखां अहिड़ो ज़ुल्म ना करो ना, बच्चन जी रोज़ी हुई ना। जेको मंठार जी बनी भेलाए वई आहे तमामु ज़्यादती थी आहे ऐं अहमद शाह जेको वॾेरो सदाईं ज़ुल्म कंदो रहियो आहे। हीउ तमामु वॾो ज़ुल्म कयो आहे। असांजो नंबर 29 सरी नंबर आहे, काटण मकान में आहे, तक़रीबन 140 नंबर आहे, भाईटाणू न को कची ज़मीन आहे। उनखां पोइ अञा त धमकी ॾींदो रहियो आहे त माराईंदुसि, हीअं कंदुसि, हथियार खणे घुमे पियो। इन जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे एसपी साहब खे मुतालबो आहे, अर्ज़दा करे हथ ॿधी त महिरबानी करे इंसाफ़ कयो। बनी आबाद कंदो कोली पुंजी कोली उनखे वॾेरे सईद अहमद शाह जेको आहे ज़बरदस्ती बनी भेलाए हाणे उनखे धमकियूं ऐं मूंखे ॾेई रहियो आहे त जेकॾहिं मूंखे मुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु कयो या का ॻाल्हि कई तव्हांखे आऊं माराए छॾींदुसि। हाणे हारी मिसकिन खे बनी में 24 कलाक शीदी ऐं ॿिया जेको धमकियूं ॾींदा आहिनि हू हींअर अॼु जॾहिं आऊं बनी ते वियुसि उहो रोई बचण समेत वठी रवानो थियो। असां मिसकिन आहियूं, मुंहिंजो हारी जेके आहिनि बनी छॾे मिसकिन वञी रहिया हुआ घर, रहंदा रहंदा उन्हनि खे रोकिया आयो या इंसाफ़ न थियण जी सूरत में वधीक एतिरे जो दाइरो वधायो वेंदो। जेको बनी जेको वॾेरो अहमद शाह जेको हिन जी ज़बरदस्ती भेलाई असां हुनजी मज़म्मत कयूं था। उन खां पोइ जेको वॾेरो हिननि खे धमकियूं ॾेई रहियो त तव्हांखे क़तल कराए छॾींदा। जेको मंठार या हुनजे हारियुनि खे कुझु थियो हुनजो ज़िम्मेदार अहमद शाह ऐं हिते चूंडियल नुमाइंदा हूंदा। असां IG सिंध ऐं DIG खे अपील था कयूं त हिननि खे फौरी तौर FIR करे गिरफ़्तार कयो। ॿी सूरत में 10 तारीख़ ते SUB तरफ़ां असां तारीख़ी इस्लामकोट में धरणो हणंदासीं। ज़ाती ज़ुल्म आहे जेको हुनजो बनी सर्वे नंबर आहे, उन्हनि ते इहो पंहिंजो हुकुम कानून बनी भेलाए रहियो। इन सां ज़ाइदी हक़ सराह मदद कई वञे त शुक्रदार साईं जन जा रहंदासीं। उन्हनि जे पासे में जेको बनी आहे उनखे कल्ह जेका भेलाए वई उन जे लाइ असां वरी ॿियो ॾींहुं बि असां एहतिजाज करे रहिया आहियूं, जंहिंमें इहो बासर वॾेरो सईद अहमद शाह असांखे बार धमकाए रहियो आहे असांजे हारियुनि मिसकिन हारियुनि खे त इहो वरी बि असां बनी भेलाईंदासूं ऐं असां बाला ऑफिसरनि खे अर्ज़ था कयूं त हिन जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे। IG सिंध खां मुतालबो कनि पिया त नोटिस वरितो वञे। PP जो बासर वॾेरो आहे सैयद अहमद शाह, उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।